उडेरोलाल कराची जे नांगन चौरंगी वटि उडेरोलाल जे बागड़ी बिरादरी जे हिक ई ख़ानदान जे 4 भातियुनि खे किचले मारण ऐं 2 ॼणनि खे ज़ख़्मी कंदड़ कार ड्राइवर ते दाख़िल थियल FIR खे नथा मञियूं। दाख़िल थियल FIR में मरी वियलनि जा रोड हादसे जो ज़िक्र कयो वियो आहे जेको बागड़ी बिरादरी सां ज़ुल्म कयो वियो आहे। सियासी समाजी धुरियुनि इज़्ज़त अली ब्रह्माणी, एडवोकेट ग़ुलाम सिद्दीक़ सुमरो, चेयरमैन टाउन कमेटी मोहम्मद क़ासिम अबड़ो ऐं पीर आमिर गौस कराची मां आयल जाच ऑफिसर सां ॻाल्हाईंदे चयो त बागड़ी बिरादरी सां ज़ुल्म कयो वियो आहे। हुन जो त दाख़िल थियल केस में खुलियल नमूने 4 माण्हुनि जे कातिलनि खे सिधो सऊं रिलीफ ॾिनो वियो आहे। हुन जो त असां ॼणल FIR खे तस्लीम नथा कयूं। हुन चयो त कार ड्राइवर नशे जी हालत में हो, जंहिं नशे जी हालत में फुटपाथ ते गाॾी चाढ़े हिक ई ख़ानदान जे 4 भातियुनि खे कुचले मारे छॾियो, पर SHO मुतासिर ख़ानदान खे रिलीफ ॾियारण बजाए कातिलनि खे रिलीफ ॾियारे पंहिंजे पसंदि जो केस दाख़िल कराए छॾियो आहे। हुननि चयो त असां सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध पुलिस ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयूं था त 4 माण्हुनि जे क़त्ल जे FIGIT जोड़े वाटसन जी मर्ज़ीअ मुताबिक़ केस दाख़िल कराए कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।